साहब जो अबाणो तक आहे, शहीद जुल्फकार अली भुट्टो जो अबाणो तक आहे। उते तव्हां बस टर्मिनल जा मनसूबा ठारायो था, रोड ठारायो था, प्योर ब्लॉक या प्लांट लॻायो था, पर हेड़नि बेवाहनि जे लाइ बि त कुझु कयो, यतीमनि जे लाइ बि त कुझु कयो। हाणे ॿुधायो जेकॾहिं मां सलीमलाल जलबाणी हिन अमड़ खे वठी वञा त कंहिं वटि वठी वञा। दोस्तो जीअं सिधो जीअं लती पई ॿोली, जीअं तव्हांखे यादि हूंदो लॻभॻि 1 महीनो अॻु हिकिड़ी लावारस अमड़ जी असां वीडियो रिकॉर्ड कईसीं, जेका डॉक्टर इमरान अरबानी साहब जे क्लिनिक जे आॾो सुठी पई हुई। उन खां बाद असां काफ़ी भेरा कोशिशि कईसीं त अमड़ खे किथां हथु कयूं, त उनजे वारसनि ताईं पहुचाइण लाइ किरदारु अदा कयूं या इंतिज़ामिया खे उनजे हवाले कयूं त जीअं वारसनि ताईं पहुची सघे। उन खां बाद के भाउ साॻी वीडियो अॼु ॾिठी आहे, हिन वक़्तु महीने खां मथे टाइम पीरियड थी वियो आहे। अमड़ अची पहुती आहे हिते उमराणी पेट्रोल पंप जे भरिसां। अचो त हली हुन सां ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम मां। खुशाम मां, तबियत सही आहे? मूंखे यादि कई केरु आहियां मां, सुञातई? जेको राति जो मिलियो मां तोखां पुछां पियो पिया केरु आहे, हिते छो सुठी पई आहे, यादि अथई? मूंखे मां आयो हुयो मां न तोॾे, सुञातो अथई या न सुञातो अथई इहो ॿुधाए? यादि न हूंदो। काॾे वई आहे भला? महीनो थियो आहे तोखे, तूं हीअं काथे? हा जाम छोरे। हा पोइ वरी वापसी छो कई अथई? हिते तुंहिंजे जॾहिं कोई आहे बि न। को ॾिठल आहे माण्हू, को न आहे ॾिठल, बराबरि पटल अची पवा वठण अचे। मां त आयुमि न। आयो? हा मां आयो हुयुसि तोखे ॾिसण जे लाइ। मूंसां इंतिज़ामिया राब्तो कयो अथई। अमड़ किथे आहे? महीनो थी वियो आहे। अच्छा मूंखे ॿुधाए, तूं जॾहिं जाम छोरे धीउ ॾे वई आहे पोइ वापसी छो कयई? हेॾे छो आई आहे वापसि? ऐं उन तोखे पाण ई चयो त वञ? पाण आई आहियां हुननि छॾे थो? हाणे पोइ हिते कीअं वटि रहंदी? हिते तूं रही पई आहे कॾहिं रोड ते कॾहिं हिते गंद में, छो? मुंहिंजी मर्ज़ी आहे हिकिड़ी ॼणी आहियां मां, हुन सां छो रहां? हा हीअं थी वियो आहे, हो जाटो बि आहे भाटियो बि आहे। सही। मां हिते आहियां, जेको सामान हुननि कयो, जेको मूंखे आहे उहो बि मुंहिंजो ॿियो केरु पुटु रहंदी कंहिं वटि? जेकर हिते तोखे रहायूं बि, तूं हिते रहंदी कंहिं वटि? हिते कंहिं वटि रहंदी आहीं? जेकर हिते तोखे रहायूं बि, तूं चए न हिते रहां मां, हिते कंहिं वटि रहंदी आहीं? हिते त कोई न अथई न। हिते कोई न आयो वठण, त उहो त मूंखे बि ख़बर आहे। पोइ तूं वई आहे, हाणे जो तूं हिते रही पई आहे, हिते तुंहिंजी मालकी केरु कंदो? हाणे बि वई आहियां, चवां थी त पाण वञा, वठण नथो थिए, हराम आहे उहो बि। दिलि जो पको आहे। मां वई हुयमि अख में धको आयो। कीअं आयो आहे धको? जाटे आयो। पोइ कॾहिं आयो आहीं? घणो टाइम थी वियो? हाणे छा कयां तुंहिंजे लाइ? इहो ॿुधाए छा कयां तुंहिंजे लाइ? मां छा कंदे? हुकुम कर न, तूं छा थी चाहीं? हिते त मां त न रहण ॾींदो। मां कॾहिं तूं क्लिनिक जे अॻियां सुम्ही पई आहे, अॼु हिते तूं मैदान ते सुम्ही पई आहे, त तूं ॿुधाए न, त उहो बिलो त कयूं न। मुंहिंजी मां बिलो त कयूं न, तूं ॿुधाए त सही न, जेको तोखे सम्झ में अचे उहो कयूं। कंहिंसां ॻाल्हायूं? हाणे मुंहिंजो अछो मथो आहे, मां कुराड़ी आहियां, मां ॿिया कम कोन न कया आहिनि। न मुंहिंजी मां उहा ॻाल्हि न कयमि, तुंहिंजो बचो आहियां मां, सम्झ मां तुंहिंजी तकलीफ़ ॾिसी आहियां। हिते केरु खाराईंदई? ॿुध, हिते केरु खाराईंदई? हिते केरु पीआरींदो? कहिड़ी तकलीफ़ आहे? हिते तकलीफ़ थिए ई थी न। लटो कपिड़ो हर शइ आहे। पोइ कीअं कंदी आहे? हिते त कोई कान्हे। मूंखे लटो कपिड़ो पंहिंजो जाम हाणे जाते वेठी आहियां, हाणे ॿुध मुंहिंजी असल में हीअ जेका अमड़ उन टाइम में मिली हुई, वलीदाद गाबर जी ॿुधाई हुई, पाण खे ज़ातिया चना ईअं न मां ॿुधाई हुई, हर शइ एड्रेस मूंखे ॾिनी आई। पर मूंखे ॾाढो दुख थो थिए
मिलियन व्यूज़ का वधीक हुया, उन बावजूद भी वारसन राब्तो न कयो। माना इन जी नज़र छा इन मक़सद थियो, इन मक़सद उन जी नज़र में हीअ औरत मरी चुकी आहे। सम्झ में नथो अचे त कहिड़ी क़िस्म जी इंसानियत आहे। असां न ज़ात ॾिसूं, न पात ॾिसूं, न रंग नस्ल कुझु बि नथा ॾिसूं, हर हंधि पुॼी था वञूं, पर माण्हुनि खे इहो दर्द नज़र छो नथो अचे? इंतिज़ामिया खे इहा शइ छो नथी नज़र अचे? अॼु हिते रते ते जेको बेनज़ीर साहिब आहे जो अबाणो तक आहे, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो अबाणो तक आहे, उते तव्हां बस टर्मिनल जा मनसूबा ठारायो था, रोड ठारायो था, प्योर ब्लॉक या प्लांट लॻायो था, पर हेड़नि बेवाहनि जे लाइ बि त कुझु कयो, यतीमनि जे लाइ बि त कुझु कयो। हाणे ॿुधायो, जेकॾहिं मां सलीम लाल जलबाणी हिन अमड़ खे वठी वञा त कंहिं वटि वठी वञा, कंहिंखे था ॾियां, कंहिंखे चवां, कंहिंजे आॾो वञी अर्ज़ु रखां त अमड़ खे भाई किथे रहायो। ख़ैर, वधीक हिकु भाउ सां को राब्तो कयो हुयो, उन सां हाल अहिवाल कयोसीं, त तव्हांजे साम्हूं ई कंदासीं। हिकु मिंट अस्सलामुअलैकुम भाऊ। अल्लाह पाक क्या करम भाऊ, तव्हां ॿुधायो तबियत सही आहे? भाऊ अमड़ जे लाइ तव्हां चयो हुयो त लॻभॻि 1 महीनो अॻु में त DC साहिब जो राब्तो कयो, हिन जी ॻोल्हा पिया कयो न त अमड़ किथे आहे। अॼु ख़ैर सां उहा अमड़ मूंखे हथ आई आहे उमराणी पेट्रोल पंप ते। पोइ तव्हां का मदद करे सघो था, छो त हिनखे वरी पोइ ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो थींदो। सिर्फ़ु मां तव्हां भाइरनि खे ॿुधायो त माण्हुनि खे लॻे त सही न त सलीम लाइ खे मुतलका इदारनि या इंतिज़ामिया सां राब्ते में अची करे हिन लाइ किरदारु अदा कयो। नथसि भाऊ, हे बेयारो मददगार त हिन कोई धणी सां ई कान्हे। हा हिनखे ॾियोसि न, जेकॾहिं होम शेल्टर अहिड़ो कोई आहे त ग़रीबनि मिसकीननि जे लाइ उते रहायो न, हिननि खे हुनखे कम से कम 2 वेलनि जी मानी मिलंदसि, सफ़ाईअ सां वेहंदा, हिकिड़ो गुज़र सफ़र त सुठे नमूने थींदुसि न। हिते कहिड़ी ज़िंदगी आहे? आयुसि मां बीठो आहियां, जेकॾहिं हाणे कोई अचे थो पंहिंजे कस्टडीअ में वठी छॾियांसि, सम्झो त तमामु भलो, न त हिन जो उहो ज़हनी तवाज़ुन न आहे, वरी वीचारी अलाए किथे रुलंदी, पोइ असां बि ॻोल्हे न सघंदासीं। ओके महिरबानी जी। ही पंहिंजो रेवेन्यू डिपार्टमेंट जो दोस्त आहे, हुन सां बि ॻाल्हायो आहे, नालो नथो ॿुधायांसि, लखापरी न हुन भाउ खे हुन चयो DC साहिबु AC साहिब खे मां ॻाल्हि ॿुधायां थो, कोई अहिड़ो शेल्टर वग़ैरह लाड़काणे में जेकॾहिं आहे त अमां जन खे होॾे रेफर कंदासीं, वधीक अपडेट रहूं। अमां न वेहंदासीं न, ॻाल्हायो आहे, इनशाला तोसां भलाई थींदी, ठीकु आहे। हिते दरपदरी वारे साहिब खां सुठो आहे त भाऊ बटन वारनि जे लाइ वठी थो वञे तोखे पंहिंजे घर ॾे, जेसिताईं तुंहिंजो बंदोबस्तु भाऊ सही आहे। हा भाऊ मां वठी थो वञा। तव्हांजो नालो? सैफुल्ला चौहान। वॾी महिरबानी अदा सैफुल्ला जी बि, जीअं भाऊ सैफुल्ला मूंखे इंफॉर्म कयो। न मां तो के चो लखू मां चवां थो बसि काॾे वञजांइ न, 2-3 ॾींहं तूं भाऊ वटि रह, जेसिताईं मां को बंदोबस्तु कयां। तुंहिंजो बचो सलीम लाइ वेठो आहे, वरी ईंदो मां, नंढड़ को कोन छॾींदो मां भाई, सभिनी सिंध वासियुनि खे वरी अपील थो कयां। ख़ुदा जी दोस्तों, अलविदाई पे कयूं। हाणे अमरजन सां जेको भाऊ जॾहिं हैंड ओवर कयो आहे 2-3 ॾियारनि जे लाइ रहंदी हिते, उन खां बाद रब भलाई कंदो। रेवेन्यू डिपार्टमेंट जे कुझु दोस्तनि सां ॻाल्हाए, AC साहिब नंबर न पियो लॻे, सुभाणे ताईं इंतज़ारु कयूं था, पर 2 ॾींहं जो भाऊ बि ज़िम्मो खणी वेठो आहे। इनशाला रब भलाई कंदो, ऐं तव्हां बि वधि खां वधि कोशिशि कजो, जेकॾहिं हिन जा वारिस आहिनि उन्हनि खे मां हिन पैगाम थो ॾियां हिन वीडियो जे ज़रिए त ख़ुदा तव्हांखे जेकॾहिं का तकलीफ़ आहे, जेकॾहिं तव्हां हिन पेट पालण में नथा सम्झो, तव्हां असां पेट पाले सघूं था, असांखे ॿुधायो, असां तव्हांखे सपोर्ट कंदासीं। जेको तव्हांखे मंथली खपे असां तव्हांखे हिन जे लाइ अमल जे लाइ असां फंड ॾींदासीं, पर ख़ुदा हिनखे नंढण कोन छॾियो। वीडियो खे वधि खां वधि शेयर कजो, जिते हुजो आबाद हुजो, महिरबानी।